सुना नाज़रीन प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब जो आहे त कई इतिहाद ठहिनि इन जी परवाह नाहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी जो त ड्राइंग रूम में वेही करे फ़ैसिला कया था वञनि जेके मुल्क जे लाइ ख़तरनाक हूंदा। नवाज़ शरीफ़ तवज्जो ॾे पंजाब जे अंदरि ऐं नवाज़ शरीफ़ पाण बलोचिस्तान जे अंदरि जेके मुलाक़ातूं करे थो, जेकी ज्वाइनिंग थिए थो, काफ़ी माण्हू इन ते इहो चयो था इहे कंहिं इशारे जूं सियासी जमातूं आहिनि जेके नवाज़ शरीफ़ सां वरी मिलनि था। MQM अॻ में ई नून लीग सां इतिहाद करे सघिया आहिनि, उनखां पहिरियां MQM GDA ऐं उन सां गॾु JUIF बि इतिहाद कयो आहे। ऐं पीपल्स पार्टी खे सिंध जे अंदरि का अहिड़ी ताक़त न आहे जेको पीपल्स पार्टी खे हाराए सघनि था। जेतिरा वॾा इलेक्टेबल्स, जेतिरियूं वॾियूं शख़्सियतूं पीपल्स पार्टी जे अंदरि आहिनि, एतिरी कंहिं बि सूबे में अहिड़ी पोज़न कंहिं बि सियासी जमात जी नाहे। हिकु तरफ़ आसिफ अली ज़रदारी साहब जो जेको वीएन आहे, बिलावल साहब नौजवान लीडर आहे ऐं जहिड़े तरीक़े सां बीबी जी परवरिश थियल आहे उहो अॻिते वधी करे अवाम जी ख़िदमत करणु चाहे थो। सिंध जे अंदरि जेके बि सियासी घराना आहिनि उहे पीपल्स पार्टी खे जॉइन करे सघिया आहिनि। पीपल्स पार्टी हिकिड़ा अवामी जमात आहे, किसाननि जी जमात आहे, हारियुनि जी जमात आहे, ग़रीबनि मज़दूरनि जी जमात आहे। अॼु जी शख़्सियत जेकी मूंसां गॾु आहे, सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, मिनिस्टर रही चुका आहिनि, MPA रही चुका आहिनि, हिकिड़ी वॾी लेगेसी रखनि था। मोहतरम जनाब अली नवाज़ ख़ान महर साहब मूंसां गॾु। ख़ान साईं तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। वॾी महिरबानी से इम्तियाज़ साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। सर बिलावल साहब ज़रदारी साहब सियासी मैदान में निकितल आहे, होॾो नवाज़ शरीफ़ सियासी मैदान में निकितल आहे, आसिफ अली ज़रदारी साहब मुफ़ाहमत जो बादशाह आहे, छा चवंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम साईं, सभ खां पहिरियों मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां मुंहिंजे घर ते आयो, मूंखे टाइम ॾिनो ऐं ॻाल्हि ॿोल्हि थिए थी पंहिंजी। इनशाअल्लाह इहे राब्ता जारी रहंदा। तव्हांजे सुवाल जे जवाब में मां इहो चवंदुसि त माशाअल्लाह ज़रदारी साहब खे तव्हां पाण सुञाणो था। हुननि जी जेकी सोच आहे या हुननि जी जेको सियासत करण जो अंदाज़ आहे, ज़ाहिर आहे ज़रदारी साहब मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब सां रहियो आहे ऐं पीपल्स पार्टी जेकी आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जी पार्टी आहे। ज़रदारी साहब खे वॾो तजुर्बो आहे, हुन सॼी ज़िंदगी इन पार्टी सां गुज़ारी आहे। ऐं नवाज़ शरीफ़ जी भेट में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ जो पंजाब जी अवाम नवाज़ शरीफ़ खे नथी चाहे, उतां जा हालात ॿिया आहिनि। पर नवाज़ शरीफ़ खे आणण वारा जेके बि आहिनि उहे तव्हां बि सम्झो था, असां बि सम्झूं था, उहे उनखे फुल सपोर्ट कनि था। जेको चवनि था लेवल प्लेइंग फील्ड मिले थी, कंहिंखे मिले थी, नथी मिले, उहे पाण सभु शइ ॾिसूं था त नवाज़ शरीफ़ खे हर शइ अरेंज करे ॾियनि था। पर मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ खे लाहौर बि नथो चाहे, पंजाब जो अवाम नवाज़ शरीफ़ खे नथो चाहे, उहो कंहिं ॿी पार्टी सां आहे। ऐं इहा ई जेको ज़रदारी साहब ॻाल्हि करे थो त मां नवाज़ शरीफ़ खे शिकस्त ॾींदुसि ऐं बिलावल भुट्टो साहब खे असां वज़ीर आज़म बणाईंदासीं त काफ़ी माण्हू ज़रदारी साहब सां पंजाब जा बि राब्ते में आहिनि। सिंध त इनशाअल्लाह ज़रदारी साहब जी क्लियर आहे, सिंध में पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां खटींदी। पर साउथ पंजाब में बि ऐं ॿी KPK में बि, बलोचिस्तान में बि हर जाइ तां पीपल्स पार्टी सीटूं खणंदी। इनशाअल्लाह ताला पहिरियों त पीपल्स पार्टी खे अक्सरियत ईंदी, बिलावल साहब वज़ीर आज़म थींदो, न त बि नवाज़ शरीफ़ खे वॾी ज़रूरत पवंदी ज़रदारी साहब जी। नवाज़ शरीफ़ खे हिन वक़्तु पूरो पंजाब त छा, बलोचिस्तान भली वञे, KPK में भली वञे, पर लाहौर जो अवाम बि नवाज़ शरीफ़ सां गॾु न आहे। तव्हांखे ख़बर आहे त हिते पाकिस्तान में सियासत ख़ान साईं कोलिशन जी सियासत रही आहे कुझु अरसे खां वठी करे, ऐं कोलिशन जी सियासत खे हलाइणु, मुफ़ाहमत जी सियासत खे हलाइणु, इन जो तजुर्बो सिर्फ़ु पीपल्स पार्टी खे आहे, उनजी क़यादत खे आहे। ॿी सियासी जमातुनि नवाज़ शरीफ़ त कॾहिं मुफ़ाहमत जी सियासत कई बि न आहे। जनरलनि सां विढ़ियो, पंहिंजो जेको आहे जजिस सां विढ़ियो, कंहिंसां बि उहो न आहे जेको नवाज़ शरीफ़ जंहिंसां हली सघे, जंहिंसां इतिहाद कयईं उन सां धोखो कयो अथईं। आसिफ अली ज़रदारी साहब जंहिंसां इतिहाद कयो उन सां वफ़ा कई आहे, छा चवंदो? इहो ई मां अर्ज़ु कयां थो त नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ ज़रदारी साहब में तमामु घणो फ़र्क़ु आहे। ज़रदारी साहब मफ़ाद जो बादशाह हुआ ऐं कसर करण वारो माण्हू आहे ऐं कोलिशन खे हलाए ॼाणे, माण्हुनि खे पाण सां गॾु करे ॼाणे, माण्हुनि खे पाण सां हलाए ॼाणे। इनशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदव नवाज़ शरीफ़ मजबूर थींदो अगरि पीपल्स पार्टी खे अक्सरियत इनशाअल्लाह ताला पहिरें नंबर ते ईंदी, बिलावल साहब वज़ीर आज़म थींदो। मुंहिंजी दिलि जी इहा बि ख़्वाहिश आहे त ज़रदारी साहब अगरि वज़ीर आज़म थिए त बि उहो पाण में फ़ैसिलो कंदा, बिलावल साहब थिए या ज़रदारी साहब थिए। पर अगरि पीपल्स पार्टी खे MNA जी सीटुनि ते घणी अक्सरियत नथी बि अचे त बि पीपल्स पार्टी घणियूं सीटूं खणंदी, पंजाब मां हर सूबे में सीटूं खणंदी ऐं नवाज़ शरीफ़ खे वरी ज़रदारी साहब सां ॻाल्हाइणो पवंदो, उन जी ज़रूरत पवंदी। सर अहिड़ी सियासत अहिड़े तरीक़े सां PTI जे चेयरमैन इमरान ख़ान खे बि आंदो वियो, उहा बि नाकाम थी।
कामयाबु न थी त पोइ नवाज़ शरीफ़ कीअं कामयाबु थींदो जेको वोट जी इज़त चवंदो हुयो मूं सां जेको आहे नाइंसाफ़ी थी आहे मां ईंदुमि त एहतसाब कंदुमि अॼु ख़ामोश आहे चुप आहे कंप्रोमाइज़ कयूं वेठो आहे छा चवंदो साईं नवाज़ शरीफ़ खे तव्हां ईअं सम्झो त इमरान ख़ान जी ॿी तस्वीर आहे ठीकु आहे पुराणो माण्हू आहे इस्टेब्लिशमेंट सां यकी रहियो आहे हिनखे आंदो बि उन्हनि ई हलायो पीपल्स पार्टी जेकी आहे उन जो यानी ॿी तरह जो हिकिड़ो हिन मुल्क में रोल रहियो आहे हाणे नवाज़ शरीफ़ खे हमेशह हे मैदान सॼो ठाहे ॾींदा आहिनि हर शइ अरेंज करे मैनेज करे ॾींदा आहिनि पोइ हे जॾहिं कंहिं उहिदे ते ईंदो आहे वरी नवाज़ शरीफ़ साहब में इहो आहे त वरी इस्टेब्लिशमेंट सां बि विढ़ंदो आहे पोइ वरी हे ईअं सम्झो कुर्सी ते वेहण खां पोइ डिक्टेटर थी वेंदो आहे ऐं इहे ॻाल्हियूं हमेशह हुनखे नुक़सानु ॾींदियूं आहिनि ज़रदारी साहब इन क़िस्म जो माण्हू न आहे उहो चाहे थो मुल्क खे हलायूं सिंध खे मज़बूत कयूं पाकिस्तान खे मज़बूत कयूं ऐं बिलावल भुट्टो साहब जी हुन तमामु वॾी तरबियत कई आहे ख़ासि तौर ते जेको हाणे 15-16 महीना जेकी गवर्नमेंट रही ऐं बिलावल भुट्टो साहब जेको वज़ीर ख़ारजा रहियो पूरी दुनिया जा हुन दौरा कया हर माण्हू सां हुनजी मुलाक़ात थी इन में तमामु बिलावल साहब घणो सिखियो आहे नौजवान आहे इनशाला तव्हां ॾिसंदव त जेकी बि हाणे इलेक्शन इनशाला 8 फरवरी ते थींदी पर रिज़ल्ट्स जेके ईंदा उन में ज़रदारी साहब जो अहम रोल हूंदो सर इमरान ख़ान इदारनि ते हमिलो कयो 9 मई को सिंध जी क़यादत सोचे बि कोन थी सघे पीपल्स पार्टी जी क़यादत का सोचे बि कोन थी सघे इदारनि ते हमिलो कयो इन खां पहिरियां सुप्रीम कोर्ट जो वाक़ियो बि तव्हांखे यादि हूंदो नून लीग उन ते हमिलो कयो इन खां अञा बि पहिरियां जॾहिं वज़ीर आज़म जी कुर्सी तां नवाज़ शरीफ़ लथो उन टाइम बि उन इदारनि खे त टारगेट कयो GT रोड ते जलसा कया हिन त शुरूआति कई हुई इदारनि ते हमलनि इमरान ख़ान इंतिहा कई जेका हमला करे उन्हनि खे कुझु कोन थिए थो पीपल्स पार्टी जी क़यादत खे हमेशह जेल कोड़ा तकलीफ़ा केसिस ज़रदारी साहब मोहतरमा दी फरियाल टालपुर साहिबा बेनज़ीर साहिबा भुट्टो साहब जे तौर खां वठी ॾिसो था बिल्कुलु साईं तव्हां इहो सही चओ था इन जो जवाबु त ज़रदारी साहब अॻ में ॾेई चुको आहे त इहो डोमिसाइल जो फ़र्क़ु आहे ऐं पंजाब में छा आहे त मजबूरन हिन खे माण्हू आनणा पवनि था जीअं इमरान ख़ान खे आंदऊं मैनेज कयूं हर शइ ईअं ई नवाज़ शरीफ़ खे आणींदा आहिनि अगरि ख़ाली मैदान छॾनि जीअं पीपल्स पार्टी पंहिंजे मेरिट ते अचे थी इलेक्शनूं खटे अचे थी ईअं पंजाब में इलेक्शनूं ईअं आज़ादाना नथियूं थियनि उते सीटुनि खे शयुनि खे मैनेज कयो वञे थो सो इहो ई मां अर्ज़ु कयां पियो अगरि आज़ादु इलेक्शन थिए ऐं हर पार्टी खे मौक़ो ॾिनो वञे त सियासत बि बहितर थींदी ऐं इमरान ख़ान लाइ मां इहो चवंदुमि त जेको हुननि 9 मई वारा वाक़ियात कया उन ते जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे इमरान ख़ान सुठो क्रिकेटर थी सघे थो सुठो इंसान बि थी सघे थो पर इमरान ख़ान सुठो सियासतदान न हुयो इमरान ख़ान खे सियासत जी ABC जी बि ख़बर न हुई इमरान ख़ान खे वॾो मौक़ो मिलियो वियो ॾिनऊं इमरान ख़ान खे आंदो वियो हर शइ मैनेज कई वई हुनखे खुलियल मैदान ॾिनो वियो पर इमरान ख़ान छो जो बेसिकली उहो सियासतदान न हुयो इन करे उनखे का बि सम्झ न आई त सियासत कीअं कबी आहे मुल्क खे कीअं हलाइजे सिंध खे इमरान ख़ान छा ॾिनो मूंखे तव्हां ॿुधायो सॼे मुल्क में इमरान ख़ान हिकिड़ो को अहिड़ो वॾो प्रोजेक्ट मूंखे ॿुधायो जेके इमरान ख़ान जो का डेवलपमेंट उन कराई हुजे ऐं ॻाल्हाइण जो हुनजो तरीक़ेकार माण्हुनि सां मिलण जो तरीक़ेकार सिंध सां त ईअं सम्झो इमरान ख़ान माटेली मावर सुलूक कयो कई दफ़ा तक़रीरुनि में चवनि त असांखे सिंध जी ज़रूरत ई न आहे MNA जी गवर्नमेंट त असां पंजाब के बि कंहिं ठाहे वञूं था सिंध जे माण्हुनि वटि इमरान ख़ान वटि सिंध जे माण्हुनि जी का बि अहमियत न हुई छा सर ईअं ई जीअं इमरान ख़ान खे सिंध जी ज़रूरत न आहे सिंध लाइ कुझु बि कोन कयो ईअं ई नवाज़ शरीफ़ बि कयो आहे उनखे वोट बि हितो न मिलियो आहे जॾहिं बि इक़्तिदार मिलियो आहे सिंध नज़रअंदाज़ थियो आहे सिंध इन जे करे नज़रअंदाज़ थियो त पीपल्स पार्टी सां गॾु बीठो आहे इन जी सज़ा सिंध जे माण्हू खे ॾिनी वई आहे बिल्कुलु नवाज़ शरीफ़ हुजे त इमरान ख़ान हुजे हुन सिंध लाइ कुझु न कयो आहे उहो बसि पंहिंजे वज़ीर आज़म थियण जे चकर में ॿियनि सूबनि खे मिलाए करे पंजाब में हुननि खे शयूं मैनेज करे ॾिनियूं वञनि थियूं असांजी सिंध ते तवजो नथा ॾियनि इमरान ख़ान खां अॻु में नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म हो पोइ सिंध खे छा ॾिनो ॿियो जेको चवनि था असीं पीपल्स पार्टी सिंध में कमु न कया आहिनि पीपल्स पार्टी काफ़ी कमु कया आहिनि सिंध में अञा कमु करण जी ज़रूरत बि आहे पर ॻाल्हि इहा आहे त वफ़ाक़ बि त पोइ फंड्स त ॾिए न पीपल्स पार्टी खे न नवाज़ शरीफ़ फंड्स ॾिना न इमरान ख़ान फंड्स ॾिना त पोइ आख़िर पीपल्स पार्टी त पोइ ज़ाहिर आहे जेके सूबे वटि फंड्स आहिनि बसि उन मां ई कमु थियनि था अगरि वफ़ाक़ असां सां ताउन करे त पंजाब खां पोइ ॿिए नंबर ते असांजे सूबे जी पॉपुलेशन आहे ऐं कराची त ख़ासि तौर ते पाकिस्तान जी दिलि आहे सॼे पाकिस्तान खे रवीनो जेको कराची खां मिले थो उन ते सॼो पाकिस्तान हले थो उन खां पोइ ॿिया सूबा उन में बि ॾियनि था रवीनो त सिंध खे त वधीक अहमियत हुजणु घुरिजे पर न नवाज़ शरीफ़ सिंध खे अहमियत ॾिनी न इमरान ख़ान सिंध खे अहमियत ॾिनी इन जी वजह आहे त सिंध जो आवाम हमेशह ज़रदारी साहब खे लबैक चवंदो आहे पीपल्स पार्टी जी हिमायत कंदो आहे जो असां सभु सिंधी आहियूं ऐं पीपल्स पार्टी
ग़रीब अमीर खे प्यार ॾिए थी, मोहबत ॾिए थी, रोज़गार ॾिए थी, डेवलपमेंट ॾिए थी। ख़ासि तौर ते हेल्थ सेक्टर में पीपल्स पार्टी तमामु वॾा कम कया आहिनि हिते। उन खां अलावा बि काफ़ी कम कया आहिनि। पर अगरि वफ़ाक़ खां फंड्स मिलनि हा इमरान ख़ान जे दौर में या नवाज़ शरीफ़ जे दौर में, त तमामु घणा कम थियनि हा सिंध में। सर नून लीग जो वरी हिकु दफ़ो सिंध में अचणु, MQM सां इतिहाद करणु, न MQ मक़बूल आहे, न उन वटि इलेक्टेबल्स आहिनि, न नून लीग मक़बूल आहे, न उन वटि इलेक्टेबल्स आहिनि, न एतिरा माण्हू। GDA बि उन्हनि सां गॾु आहे, JUIF बि आहे। पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु इहो हिकिड़ो धड़ो ठाहे पीपल्स पार्टी खे सियासी तौरु सिंध जे अंदरि टफ टाइम ॾियणो आहे, तंग करिणो आहे सियासी तौरु। मुंहिंजे ख़्याल में इहे हिकिड़े क़िस्म जी ब्लैकमेलिंग आहे। इहे पार्टियूं सभई पीपल्स पार्टी जो आज़मायल आहिनि। इहे पीपल्स पार्टी खे कुझु बि न कंदियूं ऐं इंशा ताला पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां सिंध में कामयाबु थींदी ऐं उन खां अलावा ॿिनि सूबनि में बि सीटूं खणंदी। बाक़ी इहे भली सभई मिली वञनि, इहो पीपल्स पार्टी लाइ को नओं इतिहाद कोन्हे। इहे माण्हू हमेशह पुराणा आज़मायल आहिनि पीपल्स पार्टी जा। इहे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हमेशह इतिहाद ठाहींदा आहिनि। हालांकि असां सिंध वारा अगरि सभु गॾिजी वञूं त उन में असांखे फ़ाइदो तमामु घणो आहे। ज़रदारी साहिबु इहो चाहे पियो, सभिनी पार्टियुनि सां राब्ता हुनजा आहिनि, पर इहा हिकिड़ी पीपल्स पार्टी खे ब्लैकमेल कयो वञे थो। पर इहो को बि इतिहाद पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में कामयाबु न वेंदो। ब्रेक जो टाइम थियो आहे। मोहतरम जनाब सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान अली नवाज़ ख़ान महर साहब मूं सां गॾु मिनिस्टर रही चुका आहिनि, MP रही चुका आहिनि। उनजो पॉइंट ऑफ व्यू तव्हां ॿुधा रहो था ऐं ॿुधो था ऐं ब्रेक खां पोइ था अचो। वेलकम इरादी ख़ान साईं। 15-16 महीना इक़्तिदार जेको थियो कोलेशन जो, इन कोलेशन में पीपल्स पार्टी बि हिसेदार हुई। ड्राइविंग सीट ते हो हुया, इन मां इनकार न आहे। वज़ीर आज़म उन्हनि जो हुयो ऐं फिनांस जो मिनिस्टर उन्हनि जो, मेन मिनिस्ट्रियूं उन्हनि खे तव्हांखे कोन हुयूं। तव्हां जमहूरियत जे करे, आवाम जे करे पीपल्स पार्टी जेको आहे उनजो इतिहाद जो न गवर्नमेंट जो हिसो हुई, पर उन में जेकी परफॉर्मेंस न रही आहे, पीपल्स पार्टी खे उनजो सियासी नुक़सानु आहे। पीपल्स पार्टी खे बि ज़ाहिर आहे उन गवर्नमेंट सां गॾु हुई, त हाणे माण्हू त चवनि था त पीपल्स पार्टी गॾु हुई, इहा त पंहिंजी जाइ ते हिकिड़ी हक़ीक़त आहे। पर मुंहिंजे ख़्याल में शेयर जेको हुयो उहो शहबाज़ शरीफ़ खे वधीक हुयो ऐं उन खां पोइ फाइनेंस बि उन्हनि वटि हुई। बाक़ी मेन जेके ख़ासि डिपार्टमेंट हुया उहे उन्हनि वटि हुया ऐं उन्हनि कारकर्दगी पंहिंजी न ॾेखारी। सिंध ॾे वरी बि उन्हनि मुंहुं न कयो ऐं सिंध जो आम सम्झे थो त हिन 15-16 महीननि में बि सिंध खे हिननि कुझु न ॾिनो। पंजाब में हुननि कमु कया, माना शहबाज़ शरीफ़ पंहिंजे लाइ मैदान साफ़ु कयो, नवाज़ शरीफ़ जे लाइ रस्तो ठाहे त उहो वापसि अचे। हे इन कम में रहिया। महांगाइयूं बि थींदियूं रहियूं, तव्हां पाण ॾिसो था, पेट्रोल महांगो थी वियो, बिजली महांगी थी वई। हिन आवाम लाइ कुझु न कयो। जेके चवनि था त असां यानी सियासत खे तरजीह न ॾिनीसीं, असां पंहिंजी रियासत खे तरजीह ॾिनीसीं, पर इहो हे ग़लति चवनि था। हिननि सिर्फ़ु संदे मफ़ाद लाइ कमु कयो ऐं नवाज़ शरीफ़ जो रस्तो हिननि क्लियर कयो। पीपल्स पार्टी हिननि खे चवंदी रही फंड जे लाइ बि, ॿिनि शयुनि जे लाइ बि, पर हिननि ओतिरो ताउन पीपल्स पार्टी सां न कयो ऐं सिंध में त हिननि बिल्कुलु कुझु न कयो। ऐं सिंध जो आवाम बाशऊर आहे। असां सभई ॻाल्हि सम्झूं था त ज़रदारी साहिब खे शेयर त उन गवर्नमेंट में ज़रूरु हुयो, लेकिन एॾी सपोर्ट न हुई। सर मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा नवाज़ शरीफ़ मुआहिदो कयो COD जो, तव्हांखे पाण ख़बर आहे त उन COD जे तहत जंहिंखे जेको मैंडेट हूंदो उनजो एहतराम कयो वेंदो, केरु कंहिंजे ख़िलाफ़ु साज़िशूं न कंदो, साज़िशुनि सां इक़्तिदार में न ईंदो। नवाज़ शरीफ़ त सियासी तौरु उन मां कोन सिखियो। पीपल्स पार्टी त नवाज़ शरीफ़ खे बचायो जॾहिं D चौक ते एॾो वॾो धरणो पीपल्स पार्टी पार्लियामेंट सां गॾु बीठी, जमहूरियत सां गॾु बीठी। नवाज़ शरीफ़ त उहा ई पुराणी सियासत करे थो, उहा ई सियासत ते आयो आहे त इक़्तिदार वोट जे थ्रू न हुजे, ड्राइंग रूम खां वठी करे हुकुमरानी कया। छा चओ था? बिल्कुलु तव्हां सही चओ था। नवाज़ शरीफ़ जी इहा ई पॉलिसी आहे। न ज़रदारी साहिबु नवाज़ शरीफ़ खे वॾी सपोर्ट कई ऐं ख़ासि तौर ते इमरान ख़ान खे जेको हटायूं, जमहूरी तरीक़े सां हटायूं, तहरीक अदम एतमाद, हा, तहरीक अदम एतमाद आणे करे जमहूरी तरीक़े सां हटायूं, पर उन में अहम रोल जेको उहो ज़रदारी साहिब जो हुयो हटाइण में। ऐं उन खां पोइ नवाज़ शरीफ़ वाक़ई तव्हां चओ था उनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो माइंड सेट आहे, रिवायती सियासत कंदो आहे, ड्राइंग रूम जी सियासत कंदो आहे, इन करे उहो अवाम में मक़बूल न आहे। सर मैशियत तव्हांजे साम्हूं आहे। हाणे तव्हां जॾहिं अवाम में वेंदव, पीपल्स पार्टी जो जेको वोट वठणु आहे उनजो मंशूर ते वठंदव, कारकर्दगी जे बुनियाद ते वठंदव। सिंध जे अंदरि त वरी बि बहितर कमु थिया आहिनि। जेतिरा रिसोर्सिस हुया, जेतिरा पैसा तव्हांखे, जेतिरी बजटिंग थी, पीपल्स पार्टी इन कारकर्दगी जे बुनियाद ते वोट वठणु वेंदी। ज़ाहिर आहे, बिल्कुलु सिंध जो अवाम त पीपल्स पार्टी सां आहे। उन खां अलावा ॿिनि सूबनि में बि पीपल्स पार्टी पंहिंजे मंशूर अॼु बि इहो रोटी कपिड़ा और मक़ाम ते क़ाइमु आहे। ज़ाहिर आहे उन लाइ इक़्तिदार खपे, उन लाइ पावर खपे, उन लाइ फंड्स खपनि।
ऐं उन पीपल्स पार्टी पंहिंजे मंशूर ते बि इलेक्शन कंदी ऐं इंशा ताला पंहिंजी कारकर्दगी बि कंदी। ज़रदारी साहब जो हिकिड़ो पंहिंजो मयार आहे, बिलावल साहब जो हिकिड़ो पंहिंजो मयार आहे, हुननि जी वॾी ख़िदमत आहे। उन खां पोइ पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हुजे, ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब हुजे, उन्हनि तमामु वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। ऐं पीपल्स पार्टी ॿिनि पार्टियुनि वारी कार न आहे। माण्हू फ़र्क़ु सम्झनि था, नवाज़ शरीफ़ खे आंदो हुयो, 3 दफ़ा भली वियो वज़ीर आज़म थियो हुजे, हाणे 4थों दफ़ो थियण लाइ तयारु आहे। इमरान ख़ान खे आंदो हुयो, पर पीपल्स पार्टी खे कोई बि कमज़ोर न करे सघियो, छो जो पीपल्स पार्टी जो मंशूर बि अलॻि आहे ऐं पीपल्स पार्टी जी जेके पॉलिसियूं आहिनि उहे अवाम दोस्त पार्टी। सर तजुर्बे जी सियासत थी आहे हिन मुल्क जे अंदरि, अञा ताईं तजुर्बा थियनि था रियासत जे मथां, जीअं माण्हू आंदा वञनि था, ठाहिया वञनि था, इंजीनियरिंग कई थी वञे पॉलिटिकली। जे कॾहिं कंहिं दौर में RO ऐं DRO जी इलेक्शन ॿुधासीं, ज़रदारी साहिबु चवंदो, पोइ RTS जी इलेक्शन थी, जहिड़े तरीक़े सां इलेक्शन चोरायूं वयूं, रिज़ल्ट रोकिया विया, तब्दील कया विया। हिन वक़्तु बि असां उन सोच सां उन तरफ़ वञूं था त कोई अहिड़ो सिस्टम आने करे कंहिं हिकु पार्टी ॾे सॼो वोट कयूं, उनखे वज़ीर आज़म करे उन पार्टी खे इक़्तिदार ॾियूं। बिल्कुलु ईअं ई थिए थो। इक़्तिदार जेको आहे सो अवाम जे हथ सां नथो मिले सियासतदाननि खे। उहे शयूं मैनेज कयूं वञनि थियूं, उहे हिकिड़ियूं कुवतूं आहिनि जेके तव्हां बि सम्झो था, असां बि सम्झूं था, उहे मैनेज कनि थियूं शयुनि खे। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, हिन दौर में 2023 या 22 जेकी हाणे सियासत हले थी, त हाणे अवाम हर ॻाल्हि सम्झे थो, सोशल मीडिया ते हर ॻाल्हि आहे। अवाम नौजवान असांजा अॼुकल्ह अहिड़ी का बि शइ तव्हां लिकाए नथा सघो, हर को माण्हू महसूसु करे थो हिकिड़े माण्हू खे कीअं कढियो वियो, हिकिड़े माण्हू खे ॿाहिरि कीअं मोकिलियो वियो, उहे शयूं मैनेज कयूं वियूं। प्लेटलेट्स जूं बीमारियूं हुयूं, ॿियूं बीमारियूं हुयूं, वरी उन खां पोइ ॿाहिरि वियो, उन ते कहिड़ो इलाजु करायो, या वरी वापसि कीअं आयो, वरी उन खे जेको आहे सो रेड कार्पेट विछाए करे ॾिनो वियो। माना हर माण्हू सम्झे थो त जंहिंखे चाहिनि था उनखे आणनि था, वरी जंहिंखे कढणु चाहिनि उनखे कढनि, वरी जंहिंखे नओं आणणु चाहिनि त उनखे मैनेज करे आणनि। पर इहे ॻाल्हियूं हाणे लिकनि नथियूं। हाणे अवाम हर ॻाल्हि सम्झे थो ऐं मूंखे लॻे थो त अॻियां इहे शयूं न हलंदियूं हिन मुल्क में। वक़्तु हाणे चेंज थी वियो आहे ऐं मां इहा ई गुज़ारिश कंदुमि त पाकिस्तान खे मज़बूत थियणु ॾिनो वञे ऐं इहे शयूं ख़तमु करे अवाम खे पावर ॾिनो वञे, सभिनि पार्टियुनि खे मौक़ो ॾिनो वञे, भली इमरान ख़ान खे बि मौक़ो ॾियनि, PTI खे बि मौक़ो ॾियनि ऐं खुलियल मैदान छॾनि अवाम जे लाइ। पोइ ॾिसो त नवाज़ शरीफ़ केतिरा वोट खणे थो, केतिरियूं सीटूं खणे थो, इमरान ख़ान केतिरियूं खणे थो ऐं पीपल्स पार्टी केतिरियूं खणे थी। अवाम फ़ैसिलो करे ऐं अवाम ई पंहिंजो इक़्तिदार जा नुमाइंदा चूंडे, अवाम ई उन्हनि खां कमु वठे त इहा बहितरु आहे। हाणे जी जेकी सूरत हाल तव्हांखे सियासी तौरु तव्हांखे लॻे थी, इन में लॻे थी त तव्हांखे सभिनी खे ओपन फील्ड ॾिनी वई आहे, सभु सियासी जमातूं बराबरी जे बुनियाद ते लेवल प्लेइंग फील्ड जे थ्रू अची करे इलेक्शन लड़नि, लॻे थो तव्हांखे? PTI खे जहिड़े तरीक़े सां रोकियो वियो आहे, न उनखे कॉर्नर मीटिंग कई वई थिए, नवाज़ शरीफ़ खे पूरा जलसा करणु ॾिना, सभु कुझु वञनि था, जॾहिं अहिड़ियूं हुकूमतूं ईंदियूं, अहिड़ियूं इलेक्शन्स थींदियूं, इन ते को एतमाद त कोन कंदो मार साहब? बिल्कुलु हिन वक़्तु सिर्फ़ु सपोर्ट नवाज़ शरीफ़ खे थिए थी, उन लाइ हिकिड़ो मैदान सजाए बि वियो आहे, हिकिड़ा रस्ता खोलिया विया आहिनि, हर शइ क्लियर कई वई आहे। पर मुंहिंजे ख़्याल में अवाम हर ॻाल्हि सम्झे थो ऐं अवाम नवाज़ शरीफ़ एतिरा वोट न खणी सघंदो। मां वरी चवां थो, पंजाब में नवाज़ शरीफ़ खे हाणे लाहौर में बि सीटूं खणणु मुश्किल थींदियूं। तव्हां ॾिसंदव त इहा शइ मैनेज त कई वञे थी, पर इहा शइ हली न सघंदी। वरी बि इहे कोalition गवर्नमेंट ई थींदी, नवाज़ शरीफ़ अक्सरियत न खणी सघंदो। सभिनि पार्टियुनि खे मौक़ो ॾिनो वञे, सभई गॾिजी अचनि ऐं इंशा ताला इहे इलेक्शनूं ख़ैर सां थी वञनि। तव्हां ॾिसंदव त इन में ज़रदारी साहब वॾो अहम रोल अदा कंदा। सियासी घराणो आहे, तव्हांजी हिकिड़ी हिस्ट्री आहे ऐं पीपल्स पार्टी सां हमेशह तव्हांजो साथ रहियो आहे, कॾहिं कॾहिं पीपल्स पार्टी खां ॾुखायल बि रहिया आहिनि। सरदार अली गौर ख़ान साहिबु अची वियो, पीपल्स पार्टी अञा मज़बूत थी, ताक़तवर थी ऐं कुझु सियासी उते पीपल्स पार्टी जा जेके अॻूणा वज़ीर हुया, धारे जा ॿाहिरि जेके आहिनि, उन्हनि नाराज़गी जो इज़हार कयो आहे त जॾहिं अली गौर ख़ान साहिबु पिया पीपल्स पार्टी में आयो आहे, छा चवंदो इन ते? अली गौर ख़ान जूं कुझु रंजिशूं हुयूं, बसि मां त जेकी पीपल्स पार्टी में रहियुसि 2012 में असां आया आहियूं, मां हाणे बि MP पीपल्स पार्टी जी टिकट ते हुयुसि। पर उहे ॻाल्हियूं हाणे जॾहिं ॻाल्हाए करे ज़रदारी साहिब सां वेही, बिलावल साहिब सां वेही हिकिड़ियूं तइ थियूं, त हाणे उन्हनि ते ॻाल्हाइण जो त को फ़ाइदो कोन्हे। हाणे असां वापसि पीपल्स पार्टी में अली गौर ख़ान अची वियो, असां सभु हुयासीं, सरदार अली गौर ख़ान, सरदार मोहम्मद बख्श ख़ान, असां मिड़े गॾिजी करे ऐं होॾो असांजा पंहिंजा गौस बख्श ख़ान महर वारा बि अची विया। त हाणे ईअं सम्झो त ज़िलो शिकारपुर हुजे, सखर ज़िलो हुजे, घोटकी ज़िलो हुजे, हाणे इहे पीपल्स पार्टी जा सभु क्लियर आहिनि। हिते इलेक्शनूं आसान थींदियूं ऐं पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां घटि ईंदी। रहियो सुवालु धारेजन जो, त हाणे मां धारेजन लाइ त वधीक तबसरो पाण न कंदुसि। असांजूं जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि उहे ज़रदारी साहिब सां थियूं ऐं यानी बिलावल भुट्टो साहिब सां थियूं, बीबी फरियाल साहिब सां थियूं, बसि उहे ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते आहिनि। मां वधीक उन्हनि खे बि ज़ाहिर नथो करणु चाहियां। हाणे इहो फ़ैसिलो पार्टी कंदी
त कंहिंखे किथे छा ॾिजे थो, कंहिंखे कीअं बीहारिजे थो, ऐं धारेजनि खे छा एडजस्टमेंट उहो कनि था। पर नवा कयल त धारेजनि खे अॻ में हुननि ॾेई छॾियो। बाक़ी हाणे पार्टी डिसिप्लिन जो उन्हनि खे बि ख़्यालु करिणो पवंदो। इहे फ़ैसिला हाणे पार्टी वारा कंदा। अगरि धारे जा ॿाहिरि इन्हनि जी मुखालफ़त कंदा, या जीअं अॻ में सैफुल्ला बीठो वञी JUI जी टिकट ते पीपल्स पार्टी छॾे अहिड़ी का शइ कंदा, त मुंहिंजे ख़्याल में हुननि खे तकलीफ़ ईंदी। पोइ पार्टी उन ते एक्शन कंदी। बाक़ी असां हाणे हर शइ पार्टी ते छॾे ॾिनी आहे, जेको पार्टी फ़ैसिलो कंदी उहो असां क़बूल। ठीकु आहे सर, पूरी सिंध जे अंदरि सभु माण्हू पीपल्स पार्टी खे जॉइन करनि था, सभु इलेक्टेबल्स पावरफुल सभु अची विया आहिनि। GDA जा माण्हू छॾे बि अचनि था, कंहिं ॿी सियासी जमात में बि कोन था वञनि, नून लीग ॾे बि कोन था वञनि। नून लीग ॾे अगरि वियो आहे त सिर्फ़ु जेको आहे बशीर मेमन साहिबु आहे उनखे डायरेक्ट प्रेसिडेंट बि करे छॾियो अथव नून लीग सिंध जो। सर, एतिरा माण्हू जॾहिं पीपल्स पार्टी में सिंध जे अंदरि त गॾु थियनि था, एतिरी वॾी मक़बूलियत, एतिरी वॾी पॉपुलैरिटी सिंध जे अंदरि आहे पार्टी जे नज़रिए सां, बिलावल साहिब सां, ज़रदारी साहिब सां। ईअं पंजाब में कोन थो थिए, बलूचिस्तान में नथो अचे, KPK में एतिरी पॉपुलैरिटी न आहे, उते माण्हू जॉइन नथा कनि। छा सबबु आहे? साईं, हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते त भली ॻाल्हि आहे, जेतिरा बि माण्हू अचनि, जेके इज़त वारा माण्हू अञा पोइ हिते रहनि था, उहे बि घणा माण्हू आहिनि जंहिं मां कंहिंजो नालो नथो वठां, उहे पीपल्स पार्टी सां सभु राब्ते में आहिनि। मुंहिंजे ख़्याल में अचण वारे दौर में अञा कुझु माण्हू ॾिसंदो, तव्हां बि शमूलियत कंदा। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, सिंध में पार्टी मज़बूत थिए ऐं हिते यानी असां इलेक्शन पंहिंजो आराम सां कयूं। बाक़ी मां अॻ में बि तव्हांखे अर्ज़ु कयो त ॿिनि सूबनि में, जीअं साउथ पंजाब आहे या KPK आहे या बलोचिस्तान आहे या पंजाब सॼो ई चऊं पाण, त उन्हनि में माण्हुनि खे मना कयो थो वञे। ज़रदारी साहिबु केतिरा दफ़ा लाहौर वञी रहियो आहे, ज़रदारी साहिबु केतिरा दफ़ा यानी इस्लामाबाद वञी रहियो आहे। ज़रदारी साहिब सां बलोचिस्तान जी क़यादत सॼी राब्ते में आहे। माण्हू तव्हां काफ़ी ॾिठा जेके ज़रदारी साहिब सां मिलिया अची। हाणे छा आहे त माण्हुनि खे रोकियो वञे थो त तव्हां ॿिनि सूबनि में पीपल्स पार्टी में न वञो। हाणे इन ते ई कमु हले थो, पर माण्हू नवाज़ शरीफ़ खे कॾहिं बि क़बूल न कंदा। तव्हां वरी बि, मां वरी तव्हांखे अर्ज़ु कयां थो, ऐं नवाज़ शरीफ़ जीअं सम्झे थो त मूंखे तमामु वॾी अक्सरियत मिलंदी, उहा न मिलंदी। पीपल्स पार्टी बि उते सीटां खणंदी हर सूबे में। ऐं इमरान ख़ान लाइ ॾिसूं था उन्हनि जो अॻियां छा थिए थो। असां त चवंदासीं उनखे बि मौक़ो मिले, भली उहो बि मैदान में अचे, नवाज़ शरीफ़ बि अचे। हिन वक़्तु पंजाब जो अवाम, लाहौर जो अवाम, इहे बिल्कुलु चेंज आहिनि। नवाज़ शरीफ़ खे हाणे उहे पसंदि नथा कनि। इन करे मां पंहिंजी ॻाल्हि खे दोहराईंदे चवां थो त इन सभिनी सूबनि में हर पार्टी खे सीटूं मिलंदियूं। पीपल्स पार्टी सां बि माण्हू काफ़ी राब्ते में आहिनि, जेके PTI में बि अगरि पाबंदी आहे, नथा वञी सघो, नून लीग खे वोट नथा ॾियो, त पोइ काॾे वेंदा? पोइ त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी बचे थी, या माण्हू आज़ादु वञनि, या जहांगीर तरीन जेकी नई जमात ठहे, या कुझु माण्हू इस्तेकाम पाकिस्तान होॾे वञनि। सो ईअं ई थींदो, माण्हू विरहाइजी वेंदा। हे गवर्नमेंट जेकी ठहंदी, इहा कोलिशन वारी गवर्नमेंट ठहंदी, कंहिंखे बि अक्सरियत न मिलंदी। ऐं ज़रदारी साहिब जो हिन में वरी मां चवां थो त अहम रोल रहंदो। ब्रेक खां पहिरियों सवाल तव्हांखे ॾींदो, जे कोलिशन गवर्नमेंट जेके हूंदियूं आहिनि, जेके इतिहादी ईंदा आहिनि, वॾियुनि पार्टियुनि सां, पीपल्स पार्टी सां बि गॾु रहिया, नून लीग सां, उहे नंढी सियासी जमातूं ब्लैकमेल कंदियूं आहिनि। ब्रेक खां पोइ जवाबु वठूं था, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां। वेलकम सर। ये जॾहिं गवर्नमेंट्स ठहनि थियूं, कोलिशन गवर्नमेंट, मुफ़ाहमती गवर्नमेंट्स, मुफ़ाहमत जे तहत पार्लियामेंट बचायूं था, जमहूरियत बचायूं था ऐं सिलसिले खे हलायूं था, सभिनी जे मैंडेट जो एहतराम कयूं था, जॾहिं ॾुखियो वक़्तु अचे थो, इहे ब्लैकमेल बि त करनि थियूं। हा, बिल्कुलु ईअं थींदो आहे। ज़ाहिर आहे कोलिशन गवर्नमेंट में डिमांड्स हूंदियूं आहिनि, ब्लैकमेलिंग बि थींदी आहे। पर साईं, अगरि सभु पाकिस्तान लाइ सोचनि, जीअं ज़रदारी साहिबु कंहिं ज़माने में मोहतरमा बीबी साहिबा जी शहादत थी त बि चयो पाकिस्तान खपे। अगरि पाकिस्तान जे मफ़ाद लाइ सोचो ऐं पाकिस्तान खे तव्हां हलाइणु चाहियो था, उनखे मज़बूत करणु चाहियो था, त पोइ उन हिसाब सां हर जमायत खे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे न। इमरान ख़ान सां जीअं हाणे कोलिशन में जेके माण्हू हुया, पोइ उनखे छॾे विया, जेको इमरान ख़ान हटिजी वियो, वरी शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म थी वियो। उनजो सबबु इहो त हुन माण्हुनि खे कुझु न ॾिनो। कोलिशन में बि तव्हां माण्हुनि खे जाइज़ त उनजा मसइला हल कयो न, उनखे कुझु सपोर्ट त कयो न। पोइ जेके माण्हू ईअं कनि था त उनखे कोलिशन हलाइणु ॾुखी बि थिए थी। बाक़ी ब्लैकमेलिंग त इन में थींदी आहे, पर हे जेकी गवर्नमेंट ईंदी, हर को ईअं सम्झे थो नवाज़ शरीफ़ या ॿिया त एॾी आसानी असांखे थींदी। मुंहिंजे ख़्याल में एॾो आसानी न थींदी। हे ॾुखियो टाइम ईंदो, कोलिशन गवर्नमेंट ईंदी ऐं वॾी महिनत ऐं समझदारी सां हलणो पवंदो। बार बार तव्हांखे मैंडेट मिलियो आहे, 15 साल हुकुमरानी तव्हां कई, इहो तव्हांजो राइट हुयो। इन 15 सालनि ते बि तनक़ीद कई थी वञे त सिंध जे अंदरि उहा डिलीवरेंस न रही आहे पीपल्स पार्टी जी। इक़्तिदार त ज़रूरु रहियो आहे, सिंध जे माण्हू एतमाद बि कयो आहे, माण्हुनि खे रिलीफ कोन मिलियो आहे। छा चवंदो इन ते? माण्हुनि खे मुंहिंजे ख़्याल में रिलीफ काफ़ी हद ते मिलियो आहे।
बाक़ी हाणे 100% त न आहे। मां अॻु में तव्हांखे चयो त कुझु शिकायतूं आहिनि, भली असां पीपल्स पार्टी में हुजूं, पर जेके जाइज़ मसइला हूंदा असां उन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। कुझु डेवलपमेंट जा मसइला बि आहिनि, जॉब्स माण्हुनि खे घणी मिलियूं आहिनि पर बेरोज़गारी तमामु घणी आहे, इहे बि मसइला आहिनि। इनशा ताला असां उमेद कयूं था त अचण वारे दौर में ज़रदारी साहब, बिलावल भुट्टो साहब, सिंध जी क़यादत जेकी बि हाणे संभालींदा, अलाह कंदो मुल्क में बि हुननि जो अहम रोल ईंदो, पोइ इन सॼिनि ॻाल्हियुनि खे संभालींदा। ऐं इन में वॾो जेको डेवलपमेंट घटि थियण जो सबबु आहे उहो इहो बि आहे त सिंध पंहिंजे वसाइल जे हिसाब सां सिंध गवर्नमेंट पंहिंजा वसाइल ॾिना, पर वफ़ाक़ खां सिंध गवर्नमेंट खे सपोर्ट न मिली, जंहिंजे करे फंड न मिलिया त पोइ ज़ाहिर आहे स्कीमूं त खोड़ हुयूं, पर उन ते फंड्स न रखिया विया, फंड्स न ॾिना विया, न इमरान ख़ान ॾिना, न नवाज़ शरीफ़ ॾिना, त पोइ ज़ाहिर आहे त फंड्स न मिलिया त डेवलपमेंट बि न थी। सर तव्हांजी हुकूमत जीअं ख़तमु थी त निगरान हुकूमत आई ऐं उन ते तव्हां बि एतमाद जो इज़हार कयो, GDA बि कयो, MQM कयो, सभिनी कयो। हिन वक़्तु उहे उन्हनि ते एतिराज़ करनि था त न, उते साॻी पीपल्स पार्टी जी टीम वेठी आहे, उहे सपोर्ट करनि था। जस्ट रिटायर मक़बूल बाकर साहिबु हिकिड़ो न्यूट्रल माण्हू आहे, उनजी हिकिड़ी शोहरत आहे ऐं उन ते बि उन्हनि जो एतमाद न आहे त न पीपल्स पार्टी जी वन साइडेड आहे। छा चवंदो? मुंहिंजे ख़्याल में ईअं न आहे, पीपल्स पार्टी जी वन साइडेड न आहे। ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जो हिते सिंध में किरदारु तमामु वॾो आहे, उहो माण्हुनि खे नज़र अचे थो। बाक़ी इहे माण्हू सभु काफ़ी हद ताईं न्यूट्रल माण्हू आहिनि। ज़ाहिर आहे सिंधी त आहिनि, के इन में सुठा माण्हू बि आहिनि, के वरी बिल्कुलु नवां माण्हू आहिनि जंहिंखे कमु करण जी ख़बर न आहे। पर मुंहिंजे ख़्याल में इहे जेको सेटअप आयो आहे केयर टेकर वारो, इहे डिलीवर कुझु न करे सघिया आहिनि। पोइ उनजो सबबु छा बि आहे, पर या त टीम वर्क हिननि जो न आहे। चंद माण्हुनि खां अलावा जेके मिनिस्टर आहिनि या पंहिंजो CM साहिबु आहे, उनखे वधीक कमु करणु घुरिजे आहे, टाइम बि उनखे 2-3 महीना वधीक मिलियो आहे, पर सिंध जे माण्हुनि खे केयर टेकर में तव्हां ॾिसो कहिड़ो रिलीफ मिलियो आहे। ऐं इलेक्शन जे हवाले सां बि अञा ताईं ॿिनि सूबनि मां बयानु अचनि था, हिते सिंध में ख़ामोशी आहे। सो अलाह कंदो त इलेक्शन 8 फरवरी ते ज़रूरु थींदी। ऐं केयर टेकर सेटअप हाणे बाक़ी महीना ॿ आहे, उनखे घुरिजे त जेको आवाम जे लाइ जेतिरो बि उहो करे सघनि, आवाम खे का फैसिलिटी ॾेई सघनि ऐं फ्री एंड फेयर इलेक्शन कराइनि ऐं पंहिंजो कमु कनि, जेतिरो बि टाइम तव्हां सीनियर पार्लियामेंटेरियन रहिया आहियो, जॾहिं निगरान हुकूमत आई त सिंध जे अंदरि जेके अप्रूव्ड स्कीम्स हुयूं, सिंध जे अंदरि उनखे बंदि कयो वियो आहे, रोकियो वियो आहे। इहा सिंध सां ज़्यादती आहे, ॿियनि सूबनि में ईअं न थियो आहे, टारगेट सिंध छो थी थिए? मां त उहा ई ॻाल्हि कई न त सिंध जी टीम न आहे, हे अची हिननि स्कीमूं बि रोकियूं आहिनि, ट्रांसफर पोस्टिंग, अञा काफ़ी ज़िलनि में उहे पुराणा माण्हू वेठा आहिनि, के नवां वेठा आहिनि, माना हे मैनेज न करे सघिया आहिनि शयुनि खे। ऐं पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हिते कमु थियो पिए, पर हाणे वरी उहा शइ हाणे ॾिसण में अचे थी त हाणे इलेक्शन जो अनाउंस थिए थी त वरी थोरी ख़ामोशी आहे। हालांकि पाण त ॿुधूं पिया त को लंबो केयर टेकर सेटअप ईंदो, छा थींदो, हे माण्हू सभु शायदि उन उमेद सां आया हुया। पर हाणे त हिन वक़्तु वरी इलेक्शनूं इनशा अलाह कंदो अनाउंस थी वेंदियूं, शेड्यूल अची वेंदा, पर मुंहिंजे ख़्याल में मां केयर टेकर सेटअप में मुतमइन न आहियां। सर जीअं त ऐलान थियो इलेक्शन जो, पीपल्स पार्टी जी क़यादत बार बार डिमांड करे पई इलेक्शन कमीशन खां इलेक्शन जी तारीख़ ॾिनी वञे, का सियासी जमात कोन करे पई, बिलावल साहब करे पियो, आसिफ अली ज़रदारी साहब करे, का सियासी जमात डिमांड कोन करे पई, पीपल्स पार्टी डिमांड करे पई। उन डिमांड खां पोइ कुझु सियासी जमातूं मायूस बि थियूं आहिनि, ख़ामोश बि थी वियूं आहिनि, इलेक्शन खां भॼन बि थियूं। छा चवंदो हिन ते? तक़रीबन जेके जमायतूं आहिनि मुंहिंजे ख़्याल में पहिरें नंबर ते ज़रदारी साहब ऐं बिलावल साहब चाहिनि था त इलेक्शन थिए, पोइ वरी PTI चाहे थी त इलेक्शन थिए। बाक़ी तोड़े नवाज़ शरीफ़ हुजे या सिंध में जेके पार्टियूं वेठियूं आहिनि या जेके ॿिए मुल्क में केयर टेकर में सभु माण्हू वेठा आहिनि, उहो चाहिनि था त इलेक्शनूं न थियनि। इहो असां बि ॾिसूं था, नवाज़ शरीफ़ बि चाहे थो त भली न थियनि, पीपल्स पार्टी जी दुश्मनी में, पीपल्स पार्टी जी मुखालफ़त में बि। ऐं उहो सम्झनि था त अगरि इलेक्शनूं थींदियूं त वरी हे अची वेंदा, असांजे अवाम में त अक्सरियत कोन्हे, मक़बूलियत न आहे, हुन अहिड़ो कमु बि कोन्ह कयो आहे अवाम में, को छा हुननि डिलीवर कयो आहे। नवाज़ शरीफ़ हाणे अगरि 4 साल 4.5 साल ॿाहिरि रही मोटी आयो आहे त पोयों अहिड़ी कहिड़ी शइ आहे जंहिं ते हाणे उहो वोट वठंदो, छा ते वोट वठंदो। सो मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी चाहे थी, नवाज़ शरीफ़ ज़रदारी साहब चाहे थो त असां अवाम जेके हाज़िर हूं असां अवाम ॾे वञूं, छॾियो त अवाम फ़ैसिलो करे। अहिड़े हिसाब सां PTI जी बि इहा ख़्वाहिश आहे, पोइ हाणे अॻियां छा थींदो PTI जे लाइ उनजो मुस्तक़बिल मूंखे हुनजो अंदाज़ो न आहे सही। पर नवाज़ शरीफ़ समेत ॿियूं सभु सिंध वारा जेके तव्हां चओ था इत्तेहादी जेके हाणे इत्तेहाद ठहनि था या ॿिया, इहे सभु चाहिनि था त केयर टेकर लंबो हले ऐं इलेक्शन न थिए। सर पीपल्स पार्टी कॾहिं ग़ैर आइनी कमु कोन कयो आहे तारीख़ जे अंदरि, जहिड़े तरीक़े सां नवाज़ शरीफ़ कोट कारो पाए करे यूसुफ रज़ा गिलानी साहब खे वञी करे हटराए आयो, उनजो क्रेडिट खणंदो आहे। जॾहिं हिन ते ॾींहुं आयो त पीपल्स पार्टी हिनखे सपोर्ट कई। इमरान ख़ान खे बि आइनी तरीक़े सां घर मोकिलियो वियो,
तहरीक अदम एतमाद सां हिकिड़ो आइनी तरीक़ो हुयो, जमहूरी उहो तरीक़ो हुयो, उन में कयो वञे त पीपल्स पार्टी कॾहिं अहिड़ो कमु कोन कयो आहे। ॿियनि सियासी जमातुनि इहो कयो आहे, पीपल्स पार्टी ॾे इहो क्रेडिट वञे थो, असेंबलियुनि जो बि एहतराम कंदी आहे, इदारनि जो बि एहतराम कंदो आहे, ॿिनि सियासी जमातुनि न कयो आहे। छा चवंदो? बिल्कुलु, पीपल्स पार्टी हमेशह गैर जमहूरी जेके बि इक़दाम थिया आहिनि उनजी मुखालफ़त कई आहे ऐं पीपल्स पार्टी हमेशह इलेक्शननि में आवाम वटि वञणु बहितर सम्झो आहे। अगरि को सेटअप नथो हले, को माण्हू कमु नथो करे सघे त उहो वापसि आवाम वटि वञे। अगरि हाणे इलेक्शनूं हिकिड़ो टर्म पूरो थियो आहे त इलेक्शनूं थियनि, हमेशह पीपल्स पार्टी जी इहा ख़्वाहिश रही आहे, वॾे भुट्टे साहिब खां वठी मोहतरमा साहिबा खां वठी ज़रदारी साहिब जी, बिलावल साहिब जी, त उहो आवाम वटि वञो। हाणे बि बिलावल साहिब उन ॾींहुं मिठी में चयो त असांखे आवाम खे छॾनि, भली आवाम फ़ैसिलो कंदी। ऐं मिठी जो तव्हां जलसो ॾिठो, इहो बि हिकिड़ो पैगाम हुयो पूरे मुल्क जे लाइ। जेतिरी आवाम उते निकिती, अगरि कमु न आहिनि थिया सिंध में, माण्हू पीपल्स पार्टी खे नथा चाहिनि त पोइ छो एॾे वॾे त लखनि जी तादाद में माण्हू छो था बिलावल साहिब खे ॿुधणु अचनि। सो पीपल्स पार्टी जी हाणे बि इहा ई कोशिशि आहे ऐं ख़्वाहिश आहे त मुल्क जमहूरी तरीक़े सां हले ऐं इलेक्शनूं थियनि, आवाम फ़ैसिलो करे जंहिंखे। बिलावल साहिब चए थो लाहौर जो वज़ीर आज़म आवाम थियणु न ॾींदी वोट जी ताक़त सां। तव्हांखे बि लॻे थो? मां बि इहे अर्ज़ु कयां थो तव्हांखे, हिकिड़े माण्हू खे अगरि मैनेज करे आंदो वञे उहा त हिकिड़ी जुदा शइ आहे, पर मैनेज बि केतिरो थिए। हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ जी उहा मक़बूलियत न आहे ऐं हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ उहा अक्सरियत पंजाब में न खणी सघंदो जेको उहो सम्झे थो। जॾहिं नवाज़ शरीफ़ साहिबु वापसि आए पियो त जलसे में माण्हू इकठा करणु, अगरि सरकारी मुलाज़िम न वञनि हा त इहो जलसो 20% बि हिते माण्हू न हुजनि हा। लाहौर जा माण्हू न निकिता नवाज़ शरीफ़ जे जलसे में। तव्हां इहो बि ॾिसो न, सेंट्रल पंजाब खां माण्हू न आया नवाज़ शरीफ़ जलसे में। हाणे माण्हुनि जो रुख़ कंहिं ॿिए तरफ़ आहे। नवाज़ शरीफ़ खे मां वरी चवां थो त एतिरी अक्सरियत न मिलंदी, सभई पार्टियूं हिते सीटूं खणंदियूं, भली मौक़ो ॾिनो वञे PTI खे बि, उहे बि अचनि मैदान में। पर वरी मां तव्हांखे हिकु दफ़ो चवां थो त पीपल्स पार्टी हर जॻह तो सीटूं खणंदी, पीपल्स पार्टी सिंध वरी अक्सरियत सां खणंदी ऐं ज़रदारी साहिब ऐं बिलावल साहिब जो इनशाला अहम रोल हूंदो। या त बिलावल साहिब वज़ीर आज़म थींदो, न त गवर्नमेंट ज़रदारी साहिब ई ठाहींदो, पोइ जंहिंसां गॾिजी ठाहे। सर, तारीख़ में असां पाण ॾिठो आहे त इमरान ख़ान वॾो ताक़तवर हुयो। जहिड़े तरीक़े सां हुनखे हुकूमत ठाहे ॾिनी वई, जहिड़े तरीक़े सां हुनखे एस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट हुई, तमामु ताक़तवर हुयो। उनखे आसिफ अली ज़रदारी आइनी तरीक़े सां ॿाहिरि कढियो। ज़रदारी साहिबु हिकिड़ी स्पीच में चयो त मैं इनको नहीं गिराऊंगा, अपने वज़न से ख़ुदि गिर जाएंगे। हाणे बि इहा ई पॉलिसी हूंदी नवाज़ शरीफ़ जे लाइ त नवाज़ शरीफ़ खे पंहिंजे वज़न सां पाण किरींदो सियासी तौरु? बिल्कुलु, नवाज़ शरीफ़ भली पंहिंजी कोशिशि करे, इमरान ख़ान बि कई, इमरान ख़ान खे बि ईअं ई आंदो हुयो। पर नवाज़ शरीफ़ ख़ैर वरी बि सियासी माण्हू आहे। इमरान ख़ान त मां तव्हांखे चयो न, सुठो इंसानु आहे, हूंदो, सुठो क्रिकेटर बि हुयो, पर सियासत हिकिड़ी ॿी शइ आहे। सुठो सियासतदान साबित न थियो, ख़ासि तौर ते असां सिंध वारनि सां हुन वॾी ज़्यादती कई। उन खां पोइ नवाज़ शरीफ़ ठीकु आहे, पुराणो माण्हू आहे, पर नवाज़ शरीफ़ जो हिकिड़ो पंहिंजो मिज़ाज आहे। हाणे आवाम उन शइ खे छॾे वई आहे त तव्हांखे बसि ईअं वोट ॾींदा रहो, कॾहिं ॿाहिरि वञनि था, कॾहिं मुल्क में अचनि था, जेल में रहणु हुनखे ॾुखियो लॻे थो, तकलीफ़ बर्दाश्त करणु हुनखे ॾुखी लॻे थी, गर्मी में निकिरणु ॿाहिरि स्ट्रीट्स ते आवाम जे विच में वञणु हुनखे ॾुखियो लॻे थो। आवाम अगरि को जवाबु वठे थो, जवाबदार आवाम जे अॻियां नथा थियणु चाहिनि नून लीग वारा। हाणे हिन मुल्क जी सियासत चेंज थी वई आहे। अञा हे जेके इलेक्शनूं थींदियूं इन खां बाद अञा चेंज थींदी, 5 साल ॿिया जेके गुज़रंदा। सो पीपल्स पार्टी आहे जेकी अवामी सियासत करे थी, आवाम खे जवाबु बि ॾिए थी ऐं सभिनि माण्हुनि खे ज़रदारी साहिब में हिकिड़ी क्वालिटी आहे त गॾु खणी हले थो। ज़रदारी साहिबु पाण चयो त आसिफ अली ज़रदारी सबसे यारी। हिते ज़रदारी साहिबु मफ़ाहिमत चाहे थो ऐं इहा ई सभु शइ बहितरु आहे। हिन वक़्तु हालात बि अहिड़ा आहिनि ऐं इनशा ताला इहा मफ़ाहिमत वारी पॉलिसी जेका उहा कामयाबु वेंदी। ज़ाती मफ़ाद हिन दफ़े कामयाबु न वेंदा। अगरि का पार्टी अक्सरियत खणी आई जंहिंखे कंहिंखे ॾेराई वई या मैनेज करे कोलेशन में कंहिंखे ॾेरायो वियो त वॾो हिकिड़ी अहम ज़िमेदारी हूंदी वज़ीर आज़म थी करे हिन मुल्क खे हलाइणु। वरी महिरबानी ख़ान साईं, तव्हां टाइम ॾिनो पंहिंजे क़ीमती वक़्त मां। ऐं नाज़रीन, सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, मिनिस्टर रही चुका आहिनि, MP रही चुका आहिनि, अली नवाज़ ख़ान महर साहिब जो पॉइंट ऑफ व्यू तव्हां ॿुधो। पार्टी पीपल्स पार्टी ग्रास रूट लेवल ते आहे, सिंध जे अंदरि को सियासी मुक़ाबिलो न आहे। पीपल्स पार्टी कॾहिं बि इलेक्शन खां कोन भॼंदी आहे। फ्री एंड फेयर इलेक्शन हुजनि, जेको माहौल लॻे थो उन ते क्वेश्चन मार आहे फ्री एंड फेयर इलेक्शन जो। जीअं नवाज़ शरीफ़ खे एक्सेस ॾिनो आहे पीपल्स पार्टी जी क़यादत खे, इहे ॿियनि सूबनि में एक्सेस नथो ॾिनो वञे। इलेक्शन जी डिमांड पीपल्स पार्टी जी क़यादत करे पई, का सियासी जमात एतिरी डिमांड कोन करे पई। वोट जी पर्ची सां इक़्तिदार में अचे, वोट जी पर्ची सां वज़ीर आज़म थी अचे, कंहिं इस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट सां इक़्तिदार में जेके आया आहिनि उन्हनि जो हशर बि तारीख़ में तव्हां ज़रूरु ॾिठो आहे। इन सां गॾु त इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।